नेमतुन मां अज़ीम नेमत है जो अल्लाह ताला वक्त ते तव्हांखे तव्हांजी ग़िज़ा मुहैया फरमाए, तव्हांखे खाधो खाराए, तव्हांखे मानी खाराए, या अल्लाह ताला जी अता है। इन नेमत ते जेतिरो शुक्र अदा कयो सो घटि आहे। घणो अल्लाह जो शुक्र अदा कंदा कयो। जॾहिं मानी खाओ त मानी जे हक़ त इहो आहे त गिरह गिरह ते अल्लाह जो शुक्र अदा कयो, न त मानी खाई पोइ इहा दुआ ज़रूरु घुरंदा कयो जेका मदीने वारे साईं सेखारी आहे त मानी खाई पोइ दुआ घुरो, अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी अतअमना वसक़ाना वजअलना मिनल मुस्लिमीन। हे मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान जो तो असांखे ताम खारायो, पाणी पीआरियो ऐं असांखे मुस्लमाननि मथां बणायो अथई। ऐं जेको खाधो खाओ त उनखे ज़ाया न कयो, उनखे विञायो न। घर में पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे बचनि ॿारनि खे तंबीह कयो त मानी एतिरी पचाइनि जेका ज़रूरत आहार आहे। ज़रूरत खां वधीक मानी ठाहिणु ऐं उहा वरी ख़राबु पई थिए या खणी वरी ढेर ते उछलाए छॾींदा। दुनिया में हिन वक़्तु हज़ारे माण्हू आहिनि जेके किल्लत जी कमी, ग़िज़ा जी कमी जे करे, किल्लत ग़िज़ा जे करे बुख ऐं उन में मुब्तला आहिनि। ऐं पाकिस्तान में आबादी जो हिकिड़ो वॾो हिसो आहे जेको ग़िज़ा जी घटिताई जो शिकार आहे। हिंदुस्तान में त अहिड़ा माण्हू रहनि था जिन खे हिकिड़े वेले जी 24 कलाकनि में वेले जी मानी खाइण जे लाइ नथी मिले। एतिरी गुरबत आहे, एतिरी उन्हनि जे लाइ अल्लाह ताला आज़माइश रखी आहे। असां वटि छा थो थिए, हींअर रमज़ान मुबारक जो महीनो आहे न, पोइ इफ़्तारी जे टाइम ते तरह तरह जा ताम ठाहींदा, अहिड़ियूं ग़िज़ाऊं, मुर्ग, कोरमा ऐं तर, पोइ जेका खाई सघंदा था खाई सघंदा, बि ज़ाया थी वेंदी। अल्लाह जी राह में बि न ॾींदा, ईअं ज़ाया करे छॾींदा। इहा इन लुकमे जो क़यामत जे ॾियारे पुछाणो थियणो आहे। गिरह गिरह जो, दाणे दाणे जो पुछाणो थियणो आहे। हदीस मुबारका में आहे त थाम में खाधो जॾहिं खाओ न, एतिरो लाहियो जेको खाई सघो, ऐं जेको लाहियो त उन मज़ा का बि शइ छॾियो न, सभु खाई वेंदा कयो। प्लेट में जेॾीमहिल लाहियो था त एतिरो लाहियो जेको खाई सघियो। मदीने वारे साईं फरमायो त उन ताम में तव्हांखे ख़बर न आहे त अल्लाह कहिड़े हिसे में बरकत नाज़िल फरमाई, कहिड़े गिरह में, कहिड़े दाणे में बरकत आहे। एतिरी खाओ जेका तव्हांजे लाइ अल्लाह ताला बरकत रखाई आहे। ऐं ज़रूरत आहार खाधो खाओ, ज़रूरत आहार घर में खाधो पचायो, ऐं पंहिंजे ताम में ग़रीबनि जे लाइ हिसो कढो, मिसकीननि जे लाइ को बुखियो आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंखे रोज़ो खोलायो, अल्लाह ताला तव्हांखे रोज़े रखण वारे जेतिरो अजुर ऐं सवाब था फरमाईंदो। अर्ज़ कयो या रसूलल्लाह, असां मां ग़रीब मिसकीन आहिनि, उहे कंहिंखे मानी खाराए नथा सघनि, पूरी ग़िज़ा उन्हनि खे पाण खे मुहैया न आहे। नबी साईं फरमायो, पाणी जी लप ते कंहिंखे रोज़ो खोलायो, खीर जे ढुक ते कंहिंखे रोज़ो खोलायो, खजूर जी ॻड़ीअ ते कंहिंखे रोज़ो रखो या रखायो या खोलायो। अल्लाह ताला तव्हांखे रोज़े रखण, रोज़े खोलाइण जेतिरो अजुर ऐं सवाब अता। सुभान अल्लाह। सम्झो था मुंहिंजा मिठा, रिज़्क़ जी बेहुरमती न कयो, बेक़दरी न कयो। अल्लाह ताला जेको रिज़्क़ ॾिनो आहे उनजी बेक़दरी न कयो। मानी अधु खाईंदा त अधु हारींदा। गिरह चांवर खाईंदा न, पोइ हिकिड़ो गिरह खाईंदा, अधु गिरह वात में वेंदो, अधु वरी हेठि ज़ाया थी वेंदो। ईअं न कयो। रिज़्क़ जी बेक़दरी इंसान खे अल्लाह ताला जे तरफ़ां रहमतुनि खां, नेमतुनि खां महरूम करे छॾींदी आहे। तव्हां गौर ऐं फ़िकिर कयो त दुनिया में केतिरा माण्हू आहिनि जेके इन ग़िज़ा जी नेमत खां महरूम आहिनि। दुनिया में के माण्हू सुवाल कंदे गुज़ारो कंदा। मां वेठो आहियां जो ॾींहं में न त घर में 100-150 माण्हू घुर करण वारा अचनि था। अॼु अल्लाह जे नाले ते केतिरा माण्हू आहिनि जेके घुर करे, सुवाल करे पंहिंजो पेट पालनि था। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे
हिकिड़े वेले जी मानी मिले थी त ॿिए वेले जे लाइ बुख ते वेठा आहिनि। हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं महिनत था कनि इन रोज़ी जे लाइ, इन मानी जे लाइ, इन हिकिड़े वेले जे वक़्त जी मानी जे लाइ सॼो ॾींहुं लोड़ीनि था, रोज़े सां, गर्मी में, निटण तपश में, उस में। उन्हनि जे लाइ कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे सॼो ॾींहुं महिनत कनि, उन्हनि खे हिकिड़ी मानी मुयसरु कोन थींदी आहे, हिकिड़ी मानी हिकिड़ो गिरह मुयसरु नथो थिए। कन वटि वरी अलाह ताला अहिड़ी बरकत रखाई आहे जो हिकिड़े दस्तरख़्वान ते उन्हनि जे लाइ 5-5 ताम रखिया आहिनि, 5-5 ताम रखिया आहिनि थिया। ऐं कन खे अलाह ताला वरी अहिड़ी रोज़ी तो अता फरमाए जो पाण त खाइनि था, ॿियनि खे बि खाराइनि था। इस्लाम असांखे सेखारियो आहे त खाओ पीओ, इन में का मना न आहे, रंडक रोक न आहे। अलाह तव्हांखे ॾिनो आहे तव्हां खाओ, तव्हां भलो ताम ठाहियो, पाण भलो ताम खाओ, मुर्गी खाओ, नंढे जो गोश्त खाओ, वॾो गोश्त खाओ, बिरयानी खाओ, तव्हां भला ताम खाओ। कुलू वशरबू, खाओ पीओ, वला तुसरिफू, पर इसराफ न कयो, इसराफ ज़्यादती न कयो, पंहिंजो माल खे ज़ियान न कयो। वला तुसरिफू इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन, क़ुरान तो फरमाए अचायो ख़र्च न कयो, छो त अचाए ख़र्च करण वारा अल्लाह ताला खे पसंदि न आहे। मानी खाओ एतिरी जेका तव्हां खाई सघो था। वला तुबज़िर तबज़ीरा, अचायो बेजा ख़र्च न कंदा कयो। होटलुनि ते वेंदा न, एतिरो ऑर्डर ॾींदा मानी जे लाइ जो खाईंदा पियो बची पवंदो, पोइ हुनखे उते छॾे हलिया वेंदा। अक्सर तौर ते मूं माण्हुनि खे ॾिठो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहर्रिमू तय्यिबाति मा अहल्लल्लाहु लकुम वला तअतदू, ए ईमान वारो उन्हनि पाकीज़ा शयुनि खे पाण ते हराम न कयो जेके अल्लाह तव्हां जे लाइ हलाल करे छॾियूं आहिनि। जेके शयूं रब तव्हां जे लाइ हलाल कयूं आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजे लाइ हराम न कयो। ऐं अल्लाह ताला जी हलाल शयुनि खे खाओ पर हदूं न ओरांजो। बेशक इन्नल्लाह ला युहिब्बुल मुक़्तदीन, जेके अल्लाह जी हदुनि खे ओरांगनि था, टपनि था, अल्लाह उन्हनि खे पसंदि न आहे फरमाईंदो। इहे अल्लाह खे बाना नथा वणनि, अल्लाह खे उहे बाना वणंदा आहिनि जेके अल्लाह जी नेमतुनि जो क़दुरु करण वारा। हीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया, सईदा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त मुंहिंजे हुजरे जे कुंड ते मानीअ जो टुकड़ो किरियो पियो। मानी जो सॼी मानी न हुई, मानी जो नंढड़ो टुकड़ो हुयो, सो किरियो पियो। मदीने वारा साईं आया, उन मानी जे टुकड़े खे खणी छंडे साफ़ करे खाई विया। साईं फरमायो या आयशा अक्रीमी करीमा, ओ आयशा इज़त वारी शइ जो क़दुरु कर। फ़इन्नहा मा नफ़रतन क़ौमिन क़त्तु फ़आदत इलैहिम, ॿुधो छो त इहा जन माण्हुनि खां, इहा मानी, इहा जेको चांवर जो टुकड़ो, इहो मानी जो टुकड़ो जेको तव्हां ॾिठो आहे, अल्लाह जो नबी थो फरमाए जंहिं माण्हू खे पुठी ॾे हली वञे त वरी उन ॾे कोन ईंदी आहे। केतिरा माण्हू रिज़्क़ सां साईं मुंहिंजा भरिया पिया हूंदा हुया, पर अल्लाह अहिड़ो महरूम कयनि जो मानी जे गिरह खाइण जे लाइ परेशान आहे। छो त रिज़्क़ जी साईं मुंहिंजा बेक़दरी कई। मुंहिंजा दोस्तो फज़ूल ख़र्ची न कयो, फज़ूल ख़र्च खां पाण खे बचायो, खाधे जो क़दुरु कयो, ताम जो क़दुरु कयो, मानी जो क़दुरु कयो, पाणी जो क़दुरु कयो। रमज़ान में अल्लाह ताला असांखे पंहिंजे पेट जी सफ़ाई जे लाइ रोज़े रखण जो उमिरि कयो आहे। पेट जी सफ़ाई जे बदिले असां देॻड़नि खे साफ़ करण जे पोयां आहियूं। एतिरो था खाऊं जो ॿियनि महीननि में एतिरो नथा खाऊं जेतिरो रमज़ान में था खाऊं। रोज़ो आयो आहे त इन जे करे तव्हां घटि खाओ जे तव्हांजी नफ़्स ख़ुशी थिए, नफ़्स तव्हांजो अल्लाह ॾे मुती थिए। ऐं असां रमज़ान में इफ़्तारी खां जो शुरू थियूं था त वींदे फजर जी अज़ान ताईं खाइण में पूरा आहियूं। घणो न खाओ, घणो खाइण माण्हू जी दिलि खे बीमार कंदो आहे, जिस्म खे बीमार कंदो आहे। ताम में एतदाल पसंदी कयो, इसराफ़ न कयो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब शन राज़ी रहे। अल्लाह ताला असांखे अमल तौफ़ीक़ नसीब करे। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, ला इलाहा इल्लल्लाह।